पडीदन ऐं भरपासे जे इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत-हाल पैदा थी वई। पडीदन शहर बरसात जे पाणी में ॿुॾी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुजाहिद शर मूजिबि कारोबारी मर्कज़नि ऐं रिहाइशी कॉलोनियुनि में बरसात जो पाणी केतिरनि ई फुटनि ताईं बहिजी वियो। रूरल हेल्थ सेंटर ऐं पुलिस स्टेशन समेत केतिरियूं सरकारी आफ़ीसूं पाणी हेठि अची वियूं। ज़फ़र शाह कॉलोनी, मुर्ड़ा कॉलोनी, अस्पताल कॉलोनी, नई बस्ती ऐं रेलवे कॉलोनी समेत केतिरियूं ई कॉलोनियूं ॿुॾी वियूं आहिनि। पडीदन शहर ऐं बिहाड़ी जे इलाइक़नि में सवे घर ड्रही विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेआरो मददगार वेठल आहिनि। बरसात सबबि हज़ारे माण्हू बेघर थी विया। केतिरनि ई ॻोठनि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। पडीदन में इंतिज़ामिया पारां का बि रिलीफ कैंप क़ाइमु न कई वई। मुतासिर रोडनि ते वेहण ते मजबूर आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।